नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त अॼु 3 ॾींहं ते बि वापडा सिपको मोरो पारां बिजली जी गैर क़ानूनी लोड शेडिंग, सड़ियल बिजली जा ट्रांसफार्मर तब्दील न करण ऐं डिटेक्शन बिल मोकिलण ऐं ॿिनि नाजाइज़नि ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ शहरी एहतियात सियासी समाजी धुरियुनि पारां मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंजी अॻुवाणी असलम कोरेजो, महमूद ऐवान ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते इन्हनि चयो त इंजीनियर वापडा सिपको मोरो बिला जवाज़ 16 कलाक लोड शेडिंग करे रहियो, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 25 खां वधीक ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि, जेके इन वक़्त ताईं तब्दील न कया विया आहिनि, जंहिं करे मोरो शहर समेत दुकानदार तबको ऐं ॿाराड़ी जी अवाम सख़्त परेशानी में मुब्तला आहे। इन वफ़ाक़ हुकूमत पाणी बिजली जे वज़ीर वापडा सिपको जे आला इख्तियारनि खां घुर कई है त वापडा सिपको इंजीनियर खे हटाए वाधू बिल ख़त्म करे फीडर वधाए कंप्लेन सेंटर कायम करे शहरियुनि ऐं दुकानदारनि खे बिजली जी सहूलत ॾियारी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।